हाजी गुलाम नबी महसन केड़ी न खूबसूरत शायरी लिखी आ जदो बीठो अज इंतजार में आमवा अल्लाह इजो अचनो मोहम्मद जामवा सिद्धी साईं करीम जी सारी आई तो दे अयूब अनसारी तुझी अज़मत के मोहे जो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत के मोहे जो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत के ऐं हर कंहिंजी दिल जी ख्वाहिश आहे ओ अचे अॻ में मुंहिंजी ओ ताक में माण्हू संभरिया मदीने पाक में अचे अॻ में मुंहिंजी ओ ताक में माण्हू संभरिया मदीने पाक में अल्लाह माण्हू संभरिया मदीने पाक में इश्क वार कयो इंतज़ाम वा अल्लाह जो अचणो मोहम्मद जाम वा सिद्धी साईं करीम जी सवारी आई तो दे अयूब अनसारी तुझी अज़मत के मोहे जो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत के हुजूर जो काफ़िलो ओ कुबा मस्जिद टपियो जॾहिं काफ़िलो साईं हर को चवे मूं ॾे हलो कुबा मस्जिद टपियो जॾहिं काफ़िलो साईं हर को चवे मूं ॾे हलो अल्लाह साईं हर को चवे मूं ॾे हलो लगी तुझी उकीर तमाम वा अल्लाह जो अचणो मोहम्मद जाम वा सिद्धी साईं करीम जी सवारी आई तो दे अयूब अनसारी तुझी अज़मत के मुंहिंजो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत के ओ चवे साईं सहाबिन खे सॼो छोड़े दाचीअ जा डावण था छॾियो अल्लाह छोड़े दाचीअ जा डावण था छॾियो घोड़े गोॾा जिते गुग दाम वा अल्लाह जो अचणो मोहम्मद जाम वा सिद्धी साईं करीम जी सवारी आई तो दे अयूब अनसारी तुझी अज़मत के मुंहिंजो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत के मदीने वारे साईं जॾहिं इहा ॻाल्हि कई त ॾाचीअ जा डावण छोड़ियो था जे दर जे अॻियां ॾाची वेठी उन घर जा असां महिमान आहियूं इहा ॻाल्हि उन पाड़े वारनि खे ॻोठ वारनि खे एॾी वणी हाजी साहब छा थो लिखे ओ इहा गुण ॻोठ वारनि खे वणी अन उथड़ीअ जे लाइ आया खणी इहा गुण ॻोठ वारनि खे वणी अन उथड़ीअ जे लाइ आया खणी अल्लाह अन उथड़ीअ जे लाइ आया खणी अल्लाह अन उथड़ीअ जे लाइ आया खणी थी हिन शौक़ में वई शाम वा अल्लाह जो अचणो मोहम्मद जाम वा सिद्धी साईं करीम जी सवारी आई तो दे अयूब अनसारी तुझी अज़मत के मोहे जो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत के हर को पंहिंजे दरवाज़े जे अॻियां अन्न रखियो गाह रखियो दाचीअ लाइ छा थो घुरे ओ संभाल प्यास भई अल्लाह के लड़े दाची ॾिसी मन गाह खे लड़े दाची ॾिसी मन गाह खे अल्लाह लड़े दाची ॾिसी मन गाह खे
अज करणो संदस एतराम वा अल्लाह जो अचणो मोहम्मद जाम वा सिद्धि साईं करीम जी स्वारी आई तोड़े अयूब अंसारी तुझी अज़मत खे मुंहिंजो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत खे ओ जाथे जागे जो मालिक पियो ठरे उते वेठी अची किण का करे अल्लाह उते वेठी अची किण का करे अल्लाह उते वेठी अची किण का करे लथो महबूब आली मकाम वा अल्लाह जो अचणो मोहम्मद जाम वा सिद्धि साईं करीम जी स्वारी आई तोड़े अयूब अंसारी तुझी अज़मत खे मुंहिंजो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत खे ऐं हाजी साहब तो अर्ज़ करे तूं ऐं मुंहिंजो बि इहो ई अर्ज़ आहे आए हुन जो न ॾे जहिड़ी तरह अच मुंहिंजे बि घर अहिड़ी तरह आए हुन जो न ॾे जहिड़ी तरह अच मुंहिंजे बि घर अहिड़ी तरह अल्लाह अच मुंहिंजे बि घर अहिड़ी तरह ही गुलाम नबी बि गुलाम वा अल्लाह जो अचणो मोहम्मद जाम वा सिद्धि साईं करीम जी स्वारी आई तोड़े अयूब अंसारी तुझी अज़मत खे मुंहिंजो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत खे तुझी अज़मत खे मुंहिंजो सलाम वा अल्लाह तुझी अज़मत खे